कायदे में रहंदो वो कानून किथां जो बिया मुल्क जो कानून आ उनके जे करे फॉलो कंदो फ़ाइदे में रहंदा शरीयत जो कानून आ कुरानी अहकामात आहिनि हीअ त माशाअल्लाह आसाना सोशल मीडिया ते भी सही छत्र वारे जा किताब मौजूद आहिनि किताबी सूरत में भी मौजूद आहिनि न आहिनि त वठी उन्हनि खे पढ़ो पढ़ण खां पोइ पंहिंजे औलाद खे भी पढ़ायो ताकि उहा सुजागी जेका तव्हां असांजे अंदरि हिकु जमायती हुजण जी हैसियत में हुअणु घुरिजे ऐं पंहिंजे उसूल ऐं तरीक़े जे मुताबिक़ हलणु घुरिजे ऐं असांखे पंहिंजे मुर्शिदनि तां कहिड़ी असांखे तलकीन मिले थी कहिड़ो असांखे फरमान मिले थो ऐं हज़रत पीर साईं छत्रगणी बादशाह असांखे छा फरमाए विया ऐं कीअं असां उन ते अमल कयूं त उन में तव्हां असांजी दुनिया बि बहितर थींदी त इंशाअल्लाह आख़िरत बि बहितर थींदी पाण त हमेशह मलफूज़ा शरीफ़ में पीर ज़ैनुद्दीन आले फरमायो असां पंहिंजे मुर्शिद खे मुरब्बी समझो मुरब्बी जी माना है तरबियत करण वारो असां पंहिंजे मुर्शिद खे पीर साईं पटगणी बादशाह खे पंहिंजो मुर्शिद भी समझो मुरब्बी भी समझो यानी तरबियत करण वारो पाण फरमाइनि था असां पंहिंजे मुर्शिद खे ईअं समझो असांखे बि अल्लाह मुरब्बी बणायो हुजूर भी साहब जी तरबियत फरमाइंदा यहूदी एतराज कंदा हुजूर जे मथां नबी करीम अलैहिस्सलाम साहबन खे चवंदा बाबा तव्हां जो नबी तव्हां खे हर शइ थो सेखारे तव्हां खे ख़बर कान थी पवे छा एसी ताईं जो तव्हां जो नबी तव्हां खे तहारत जो तरीक़ो भी सेखारे थो त बाथरूम में कीअं वञिबो आहे तहारत कीअं कबी अगे भितर ऐं पत्थर माण्हू इस्तेमाल कंदा पानी जेसी ताईं मिले हाणे त जिथे किथे पानी आहे उन भितर ऐं पत्थर खे कीअं इस्तेमाल करणो आहे सियारे जे मौसम में कीअं इस्तेमाल करणो आहे ऊन्हारे जे मौसम में कीअं इस्तेमाल करणो आहे तहारत तव्हांखे पाकाई कहिड़े तरीक़े सां करणी आहे यहूदी कंदा हा एतराज साहब हिते हुजूर खे ॿुधाईंदा पाण फरमाईंदा उन्हनि जे एतराज खे निहारियो न मां तव्हांजे लाइ ईअं जी औलाद जे लाइ वालिद हूंदो आहे वालिद पंहिंजे औलाद खे हर शइ सेखारींदो आहे हुजूर फरमाईंदा मां तव्हांजे लाइ तव्हांजे वालिद वांगुरु आहियां तंहिंजे करे हर शइ मां तव्हांखे सेखारियो थो पीर साईं छत्रगणी पीर साईं रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु खे निहारियो मलफूज़ा शरीफ़ में हर शइ तरबियत फरमाईंदा जमात जी ख़ुदि पीर साईं छत्रगणी बादशाह जमात जी तरबियत फरमायो रुगो तरबियत हिकिड़ी थींदी आहे ज़ुबानी ॿी वरी थींदी आहे अमली पाण ज़ुबान सां बि तरबियत जमात खे फरमायो त पाण अमली तरह सां बि करे ॾेखारियो त जेकर तव्हांखे दीन जी ख़िदमत करणी आहे त कीअं करणी आहे इस्लाम जी ख़िदमत करणी आहे त कीअं करणी आहे ऐं ख़ल्क़े ख़ुदा जी जेकर ख़िदमत करणी आहे त उहा तव्हांखे कीअं करणी आहे हे तव्हांजे इलाइक़े जी ॻाल्हि आहे सोशल मीडिया ते क्लिप मौजूद हले थी पई हमरा साम्हूं अची बीहे थो ॿी शइ खे अर्ज़ु करे थो क़िबला असांखे ताउन खपे असां साईं सदर दीन शाह खे अर्ज़ु कयो हो साईं बि असां सां महिरबानी कई हाणे तव्हां असां सां महिरबानी कयो ताउन करायो हाणे फरमाए मां तोसां छा करायां कहिड़ो ताउन करायां कहिड़ी तुंहिंजी ज़रूरत आहे हुनजो मूंखे 5 लख रुपया खपनि पाण फरमाए मानी खाई 5 लख रुपया थियूं